सलेजान जीअं आदलपुर वेझो ॻोठ अज़मत खान बारो में लंजारी डेवलपमेंट फाउंडेशन जे सहकार सां हलंदड़ स्कूल किड्स एजुकेशन स्कूल में ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमद जे ॾियारा जश्न जो समारोह स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि समेत ॻोठ जे मुअज़्ज़ज़ माण्हुनि शिरकत कई। मीलाद जे प्रोग्राम शरीक अॻुवाणनि ऐं स्कूल जे प्रिंसिपल महताब अली महर टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हर साल वांगुरु हिन साल भी हिन इदारे स्कूल के अंदर महफ़िल मिलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुनक़िद कई है। अल्हम्दुलिल्लाह तमाम बड़ी खुशी नसीबी है। ये इदारो तमाम रोशन इदारो है। अल्हम्दुलिल्लाह इनमें केतरा ही बार पढ़न था पाया। अल्लाह रब करीम जल्ल वाला शानहू इन मिलाद जे सदके असां सभिनी जे मथां पंहिंजो रहम करम फरमाए। अल्लाह ताला फरमायो वरल आख़िरतु खैरुल लक मिनल ऊला। मुंहिंजा महबूब जीअं जीअं आख़िरी वक़्तु ईंदो ईअं ईअं तो महबूब जा चर्चा ऐं हलंदा रहंदा। इंशाअल्लाह असां ही महफ़िल मिलाद सजाए करे असां ॿुधायो आहे त इंशाअल्लाह हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका ज़ात आहे जेको उनजी इज़्ज़त ऐं आबरू आहे उहा अफ़ज़ल व आला आहे। हर साल प्रोग्राम जेको बि थिए थो माशाअल्लाह उन वधीक थियो आहे। असांखे इहा ख़ुशी आहे त हिते हिन ॻोठ ते महबूब करीम जेके क़दम आयल आहिनि उन जे सदके में असांजा जेके स्कूल हलनि था पिया या जेके इदारा हलनि था माशाअल्लाह पहिरें नंबर ते हलनि था पिया। असांखे नाज़ आहे। असां ईंदे लाइ बि ईअं गॾिजी सॼी कोशिशि कयूं था पिया ऐं उस्तादनि खे उस्ताद महताब खे सलाम आहे छो जो इहो बि मदद करे थो पियो स्कूल जे बारे में। मेराज शरीफ़ जो जेको प्रोग्राम रखियो वियो आहे इहे इन जे ताउन सां रखियो आहे ॻोठारनि जे ताउन सां रखियो आहे। माशाअल्लाह अॻे साल बि हिन खां वधीक माशाअल्लाह प्रोग्राम कंदासीं। हर साल जीअं हिन साल भी लंजारी डेवलपमेंट फाउंडेशन जे सहकार सां हलंदड़ हिन स्कूल में जश्न ऐं ईद मिलाद नबी मल्हायो वियो आहे। अवां शागिर्दनि जो जोश ऐं जज़्बो ॾिठो। शागिर्दनि तक़रीरां नाता पढ़ी करे दिलियूं मुनवर करे छॾियूं ऐं हिन प्रोग्राम मल्हाइण जो मक़सदु इहो आहे त असां पंहिंजे ॿारनि में प्यारे पैगम्बर हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका मोहबत आहे उहा उजागर कयूं ऐं उन जेके पंहिंजी ज़िंदगी में अमल कया उहे शागिर्द पंहिंजी ज़िंदगी में अपनाइनि ऐं इंशाअल्लाह हर साल जीअं हे साल जो जेको प्रोग्राम आहे वधि खां वधि मल्हाईंदासूं ऐं पंहिंजे महबूब जो ज़िक्र बुलंद कंदासूं। मिलाद जे प्रोग्राम में शरीक अॻुवाणनि चयो त ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमद जो ॾींहुं आहे जंहिं खे असीं जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा रहंदासीं छाकाणि त हीअ अॼु जो ॾींहुं कंहिं ईद खां घटि न आहे। कैमरामैन गुलाब अली कलवण सां गॾु माजिद अली कलवण टाइम न्यूज़ आदलपुर।